अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। मीरपुर साकरो लगे टाकानी शाख के 19 नंबर वाटर कोरस विजिट दौरान मकामी जमींदारन ऐं ॻोठाणनि जो एसडीओ इरिगेशन साकरू ऐं आबपाशी अमले ते हमलो। गाजुनि जा शीशा टोड़िया विया। मीरपुर साकरो मकामी जमींदार की निशानदेही ते वाटर कोरस ते मुबीना कब्जे ऐं वाटर कोरस बंद करण वाली शिकायत ते वञी रहा हुआ त ॻोठ मामू जे ॻोठाणनि चाकर खान, एहसान अहमद, सलेमान ज़मान जोखियो ऐं 15 नामालूम माण्हुनि हमलो करे ॾिनो, जंहिंजे करे गाॾीअ जा शीशा टुटी विया ऐं ज़ख़्मी करे विधो। एसडीओ इरिगेशन मीरपुर साकरो अब्दुल गनी खासकेली, मीरपुर साकरो असिस्टेंट केनाल हसन चना जी फरियाद ते नुक़सान, ड्यूटी अटकाव ऐं हंगामे जो केस दाख़िल। मीरपुर साकरो जवाबदार असां ते हमलो कयो, ड्यूटीअ में खलल विधो, कंहिं बि सूरत में आबपाशी इंतजामिया ते हमलो कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। आबपाशी इंतजामिया। रिपोर्ट कर रहा है परवेज अयाज अली गफोल, बे न्यूज़ मीरपुर साकरो।